अस्सलामुअलैकुम दोस्तों, आऊँ तव्हांजो मेज़बान एडी कुंबर आऊँ यार मौजूद आहियां दोस्त मोहम्मद मोड़ खां जागीर पोइ टूरी रोड सां जेको रोड मिलंदो इहो PPMNA शाज़िया आता मरी रोड मंज़ूर करायो आहे। हितां जे ॻोठाणनि जो इहो चवणु आहे त असां गुज़िरियल केतिरे 50-60 सालनि खां जीअं पाकिस्तान आज़ादु थियो आहे उन जे वजूद अचण खां पोइ असीं हिते ई रहूं था ऐं 200 ॻोठनि जंहिंखे हीउ रोड फ़ाइदो ॾींदो ऐं इहा PPMNA शाज़िया आता मरी आहे जंहिं असांजे जेको आहे सो इन ॾुखनि दर्दनि खे साम्हूं रखी हुन रोड जो मंज़ूरु करायो आहे। जेको रोड ठहे पियो उन रोड ते असीं बीठा आहियूं। हिन रोड ठहणु मंज़ूर त शाज़िया आता मरी करायो पीपुल्स पार्टी जी MNA उनजी महिरबानी। हिननि ॻोठाणनि अॼु एतिजाज हिन रोड जे हवाले सां कयो आहे ताज़ो। उन्हनि जे ॻोठाणनि जो चवणु आहे त हीउ जेको रोड ठहे पियो हिन रोड ठहण जो तरीक़ेकार जेको आहे सो ॿियनि रोडनि खां मुख़्तलिफ़ ऐं मुख़्तलिफ़ आहे ऐं उन मुख़्तलिफ़ इन करे आहे जो हीउ रोड मुंड खां दोस्तमंद मोड़ खां अरिड़ो लिंक रोड जेको अरिड़ो वञे थो उतां खां दोस्तमंद मोड़ खां हीउ रोड ठहंदो अचे थो। उतां 2-3 किलोमीटरनि ताईं रोड ठहियो आहे। उन रोड खां वठी जेको आहे सो जागी रोड वञे पियो। हाणे असीं जंहिं मंज़िल ते बीठा हीउ रोड जो मुकमल विच आहे। हितां खां 2-3 किलोमीटरनि ताईं रोड ते पथर विछाया पिया आहिनि ऐं रोड ते पहिरियों जेको पथर विछायल हो हिन ते वॾियूं लोडर गाॾियूं हलियूं आहिनि। उन लोडर गाॾी हलण खां पोइ हीउ रोड वेही पियो आहे। जिथे असीं बीठा आहियूं हिते रोड वेठल आहे। हितां मुंहिंजे हिन पासे खां बि ॾिसंदव त हीउ बि रोड वेठल आहे। सिज जी रोशनी जे करे तव्हांखे शायदि नज़र न पियो अचे पर हीउ तक़रीबन रोड वेठल आहे। हितां लोडर गाॾियूं या लोड गाॾियूं हलनि थियूं उन करे ऐं हिननि ॻोठाणनि अॼु एतिजाज करे इहो चयो आहे त रोडस खाते जी जेका इंजीनियर आहे या हिननि जो अमलो आहे उहो हितां जे ॻोठाणनि खे ब्लैकमेल करे उन्हनि खे चवे थो त असांखे रिश्वत ॾियो त तव्हांखे असीं हिन रोड मां मुख़्तलिफ़ लिंक रोड बि कढी ॾींदासीं बिना मंज़ूरी जे। हुननि वटि अलाए कहिड़ा इहे फार्मूला आहिनि हिन ग़रीब ऐं अॿोझ माण्हुनि खे फुरण जा मुख़्तलिफ़ हुननि तरीक़ा इस्तेमालु कया आहिनि। ऐं हीउ रोड जेको आहे सो हुन में मटीरियल जेको आहे ॻोठाणनि जो चवणु आहे त नाक़स इस्तेमालु थियो आहे। हिन रोड तां लॻंदड़ नंढियूं नंढियूं वाटरनि जूं या शाखनि जूं जेके पुलियूं आहिनि मोरियूं आहिनि उन में बि नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो वियो आहे। उनखे जे मज़बूती सां न ठाहियो वियो त हीउ हिननि खे फ़ाइदे ॾियण बजाए हिननि खे अज़ाब ॾींदो। उन हवाले सां ॻोठाणनि जे जेके असां ॻाल्हियूं कयूं आहिनि ॻोठाणनि जेको असां सां ॻाल्हि ॿोल कई आहे उहे बि तव्हांखे असीं ॾेखारियूं था ऐं हिन रोड जी जेका सूरत हाल आहे उहा बि तव्हांखे असीं वीडियो ज़रिए ॾेखारियूं था। हीउ लाइव मंज़र बि तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां पर सिज जी रोशनी जे करे तव्हांखे शायदि नज़र न अचनि उन करे आउं हिन वीडियो में उहे शयूं एड कयां थो। भाउ भेण शाज़िया जी महिरबानी आहे जो हेॾी स्कीम ॾिनी हिकिड़े टाइम ते दोसू मोड़ खां जेको रोड अचे पियो सो तमामु असांखे वॾे में वॾी ख़ुशी थी रोड ठहण जी। केतिरनि ॻोठनि खे फ़ाइदो पियो थिए? हीअ सही तक़रीबन 200 ॻोठ खे फ़ाइदो आहे पर तव्हां हली ॾिसंदो ॿई पासा ॻोठ लॻनि था सभिनी खे फ़ाइदो आहे। पर इन सां ख़ुशी सां गॾु असांखे ॾुख बि हिकिड़ो आहे जो कमु 2 नंबरी हले पियो ऐं जेको थो अचे सो चए मां ठेकेदार आहियां ऑफिसर आहियां मां हीअं आहियां हाणे तव्हां मूंखे रिश्वत ॾियो या अधु किलोमीटर तव्हांखे ॾियां थो रोड जा मूंखे पैसा ॾियो। असीं ग़रीब मिसकिन माण्हू किथां खां पैसा आणियूं? तंहिंखां पोइ 2 नंबर कमु इहो हले पियो 2 खां बि 3 हले पियो छो त मोरी तव्हां ॾिसंदो त मोरी जेका हलण जोगी कोन्हे थोरी ट्रैफिक हलंदी मोरी किरंदी ठेकेदार पंहिंजा पैसा वठी हलियो वेंदो पोइ फ़क़ाए केरु ठाराईंदो ऐं असां त कंहिंखे बि चवंदो भाई कमु ग़लति आहे चए थो तव्हांजो छा वञे असांजी मर्ज़ी आहे जेकी खपे कयूं। असांखे केरु मञण लाइ तयारु कोन्हे इन करे था चयो त असांजी ज़िंदगीअ सुख आहे। भेण जहिड़ी महिरबानी कई आहे तहिड़ी करे केरु अचंदा मिशन बंदि कराइनि था केरु चवंदा हलायो केरु चवनि था इहे वीचारा मज़ूर माण्हू आहिनि इहे परेशान आहिनि ऐं जेके आहिनि से ॻोठ वारा परेशान हींअर रस्तो मुंड खां ठहंदो आहे पुछड़ी तंग कंदो आहे। हींअर तव्हां मुंड खां ठहियो आहे पुछड़ी विच में हली ॾिसो त रोड बंदि पियो आहे ठहियो कोन्हे छाजे लाइ मुकमल छो न थियो आहे? हाणे कहिड़ो मुतालबो आहे तव्हांजो? असांजो इहो आहे त कमु माना सही थिए ऐं कमु स्टार्ट थिए ऐं जेको जाइज़ कमु आहे सही नमूने सां उहो थियणु खपे। ऐं असांजो रोड ठहे पियो इन रोड खे अॼु शाज़िया जी वॾी महिरबानी आहे जो असांखे हीअ रोड ॾिना आहिनि। खोड़ सारा MNA MPA इलाही साल थिया आहिनि। असांजो उमिरि तक़रीबन 60 साल आहे। असांखे कंहिं बि कोन ॾिनो आहे। वॾेरा शाही जेके हुया उहे ईंदा हुया इलेक्शन जे टाइम ते चवंदा हुआ त हाणे हलो कंहिंजी फौत थी थिए या ख़बर कोन्हे न मर्द आहे या माई आहे ईंदा दुआ कंदा साईं हाणे बसि असांजो वॾो दोस्त हो असांखे ख़बर कोन हो। हाणे अॼु जी महिरबानी आहे जो असांखे रोड ॾिना रोड जा हींअर कमु जेके कुझु हलनि था मुंड ठहियो आहे पुछड़ी ठहियो आहे विच थोरो रहियो पियो आहे इन जो चकर कहिड़ो आहे इहो असांखे ख़बर कोन्हे। ठेकेदार जो बि असांखे ख़बर कोन थो पए ठेकेदार केरु आहे जेको अचे थो असीं ठेकेदार आहियूं। हाणे ही मोरियूं जेके ठहियूं आहिनि पोयां हिकिड़ी मोरी आहे उहा ठही आहे उहो बि चकर ॾाठी आहे। शाख वारी मोरी आहे जेको उहो तव्हां पाण ॾिसंदो उहो बि ॾिसंदो उहो सही मुकमिल ठहियलु आहे कोन। हाणे जेको ऑफिसर अचे थो असांखे ख़बर कोन्हे दरख़्वास्तूं ॾिनासीं असांजा सांघड़ हिकिड़ो ऑफिसर चवंदा आहिनि अबाई छोकिरो आहे चए थो मैडम कोन्हे असां ॼट माण्हू अलाए अबा डॉक्टराणी अस्पताल में आयासीं छा वरी ईअं पुछा की चवंदा डॉक्टराणी हीअ कोन्हे हीअ सही
ऑफिसर को इंजीनियर साहिब आहे चई घर आहे जॾहिं वञो घर आहे रोड बि सही नमूने सां थिए हिकिड़ो त अॼु जी महिरबानीअ जो असांखे ॾिनई न असांखे केरु ॾींदो न कुझु आहे हे ऑफिसर आहिनि अलाए कहिड़ो यर्ग माल कनि था ॻोठण आहिनि असांखे त ख़बर कोन थो पए रोड सही नमूने सां ठहंदो त असांखे वरी भॼ टुक ॾींदो वरी टुटे केरु असांखे ठाहे ॾींदो इहा अॼु जी महिरबानी आहे असांजे अॼु मां इहो ई उमेदु आहे असांजा ॻोठ जा टुकड़ा टुकड़ा इहो ॿधी असांखे बिल्कुलु कराए ॾींदासीं अॼु में मुतमिन आहियूं हिते 200-250 ॻोठ आहिनि अच्छा इहो शाहजिया साहिब जी महिरबानी आहे अॻे हिते केरु आया थी असांखे रोड कंहिं कोन ॾिनो आहे इहा शाहजिया साहिब जी महिरबानी आहे जो असांखे रोड ॾिनी हाणे हींअर जेका थी कई 8 ॾींहं कमु रुकियो पियो आहे ऐं थोरो घणो ही पुल जेके आहिनि हिकिड़ी आहे थोरा कमज़ोर आहिनि उन्हनि खे बि कमु कयो सही थिए तरीक़े सां कयो वञे असांजो मुतालबो इहो ई आहे ॿियो असां ॻोठाणनि MNA शादिया आता मरी डिप्टी कमिश्नर सांगड़ खां मुतालबो कंदे घुर कई आहे त तइमीर थींदड़ रोड जो कमु मयारी कराए ॾिनो वञे ऐं रोडस खाते जे अमलदारनि खां सख़्तु पुछाणो करे तइमीर थींदड़ रोड जे करप्शन खे वाइखी कई वञे। कैमरामैन खाकी ओशमन सां गॾु AD कुंभर सांगड़।